हलदाता जे दरबार में छोपा तो आई गरबार छाते जो माया जार में हलदाता जे दरबार हलदाता जे अथी पीरन जो भी पीर गुरु ब्यो मीरन जो भी मीर गुरु गुरु नानक शाह फकीर गुरु आयो इंसानी अवतार में हलदाता जे जो माया जार में हलदाता जे दरबार हलदाता जे दरबार में जिते असुर जो आसावार थिए बुधन सा बेड़ो पार थिए ऐं हृदय में हो बेकार थे थी सुर्ग सचो संसार में हलदाता जे जो माया जार में हलदाता जे दरबार में हलदाता जे दरबार में वरी सांझीअ जो रहरास थिए वरी सांझीअ जो रहरास थिए जंहिंजे परण सां कारज रास थिए वरी सांझीअ जो रहरास थिए जंहिंजे परण सां कारज रास थिए दुख दर्द समूरो नास थे ऐं विरती लगे करतार में हलदाता जे दरबार में छुपा तो आई गरबार छातु जो माया जार में हलदाता जे दरबार में हलदाता जे दरबार में जो सतगुर खां मुंह मोड़े तो सो बेड़ी पंहिंजी ॿोड़े रो पहला जदु खन में लोड़े तो सो वेंदो नरक द्वार में हल
साथ